हिन वीडियो जे अंदरि पाण सैंपल स्पेस खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सो सैंपल स्पेस छा हूंदो आहे या इन मां मुराद छा हूंदी आहे, इहो कहिड़े कम जो हूंदो आहे, सो पाण हिन खे मुख़्तलिफ़ मिसालनि सां सम्झंदासीं, जीअं अॼु खां पोइ पाण खां सैंपल स्पेस कॾहिं बि न विसरी सघे। सैंपल स्पेस पाण ख़ासि करे उन्हनि शयुनि जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं जिन शयुनि जा पाण खे इम्कान मालूम करणा हूंदा आहिनि। सो फ़र्ज़ु कयो पाण वटि हिकिड़ो सिक्को आहे या कॉइन आहे ऐं उहो पाण मथे उछलायूं था या टास कयूं था ऐं पाण इहो मालूम करण जी कोशिशि कयूं था त उन में कहिड़ो पासो ईंदो, मथियों पासो ईंदो यानी हेड ईंदो या टेल ईंदो। सो इन सिलसिले में असां वटि हीउ जेको हेड ऐं टेल आहे, इहे ॿ इम्कान आहिनि जेके असां सैंपल स्पेस में रखंदा आहियूं। ऐं हिन सिके जे उछलण में जेके मुमकिन नतीजा आहिनि सभई जॾहिं उहे गॾाए करे रखंदासीं त पाण उनखे चवंदा आहियूं सैंपल स्पेस। सो ही सिके या कॉइन जे उछलण जा जेके सैंपल स्पेसिस आहिनि या सभई मुमकिन नतीजा आहिनि उहे इहे ई आहिनि, छाकाणि त उन में या त हेड अची सघे थो या त टेल अची सघे थो, या त अॻियों पासो अची सघे थो या त पोयों पासो अची सघे थो। सो ईअं त मुमकिन कोन्हे न त हुजनि सिके वटि ॿ पासा ऐं अचनि चार पासा। सो जॾहिं सिके वटि हूंदा ई ॿ पासा त ॿिनि पासनि मंझां को न को हिकिड़ो पासो ईंदो, या त हेड ईंदो या त टेल ईंदो। सो जॾहिं असां कंहिं या कनि शयुनि जा सभई मुमकिन नतीजा गॾाए करे हिकिड़े सेट जी शिकिल में रखंदा आहियूं त उन सेट खे पाण चवंदा आहियूं सैंपल स्पेस। सो मां सम्झां थो त सैंपल स्पेस जो तव्हांखे तसवुरु सम्झ में अची वियो हूंदो। इन सिलसिले में पाण हिकिड़ो मिसाल था वठूं। हिन मिसाल में हिकिड़ो माण्हू हिकिड़ी बेकरी ते वञे थो। हू बेकरी ते ॾिसे थो त टिनि ज़ाइक़नि जा केक मौजूदु आहिनि ऐं टिनि साइज़िस में मौजूदु आहिनि। फ़र्ज़ु कयूं था इहे सभई केक उते मौजूदु आहिनि। हाणे इहो पाण खे मालूम करिणो आहे त टोटल इम्कान केतिरा आहिनि जन इम्काननि में हू केक खणी सघे थो। सो उन जे लाइ पाण खे सैंपल स्पेस मालूम करणी पवंदी। सो इन सिलसिले में अचो त फ्लेवर्स या ज़ाइका ॾिसूं केकनि जा। सभ खां पहिरियों फ्लेवर फ़र्ज़ु कयो आहे चॉकलेट जो। छाजो? चॉकलेट जो। उन खां बाद में फ़र्ज़ु कयो स्ट्रॉबेरी आहे। सो ॿियों जेको ज़ाइको आहे असांजो उहो स्ट्रॉबेरी आहे ऐं टियों आहे वनीला। सो इन टिनि फ्लेवर्स या टिनि ज़ाइकनि में केक मौजूदु आहे। इन खां बाद में अचो त पाण पंहिंजो हाणे साइज़िस ॾिसूं। सो साइज़ में असां ॾिसूं त सभ खां पहिरियां जेकी असांजी साइज़ आहे उहा आहे स्मॉल। कहिड़ी साइज़? स्मॉल यानी नंढो केक मौजूदु आहे। उन खां बाद में मीडियम यानी विचोलो, उन खां बाद में लार्ज। यानी हर ज़ाइके जो केक असांखे टिनि साइज़िस में मिलंदो ऐं हर साइज़ में असांखे 3 फ्लेवर मिलंदा। हाणे इन जे लाइ सैंपल स्पेस कीअं ठहंदो? इन खां अॻु में जेको पाण मिसाल खयोंसीं उहो खयोंसीं कॉइन जो। सो कॉइन खे त पाण उछलायूं पिया, उन में हुया ई कुल 2 पासा, त पाण चयोसीं हेड ऐं टेल हुन जो सैंपल स्पेस आहे। पर हिते पाण वटि 3 त फ्लेवर आहिनि ऐं 3 वरी साइज़िस बि आहिनि। सो इन क़िस्म जो सैंपल स्पेस ठाहिण जे लाइ पाण छा कंदासीं? वीडियो खे बीहारियो ऐं सभ खां पहिरियां तव्हां पाण सोचो त इन जो सैंपल स्पेस कीअं ठही सघे थो। अचो त हींअर इन खे गॾिजी हल था कयूं। सो इन खे हल करण जे लाइ मां हिकिड़ी ट्री थो वठां जंहिंजो ही टामूं ठाहियां थो मां। सो हिन टाम में फ़र्ज़ु कयो मां रखां थो चॉकलेट ऐं उन खां बाद में ॿी मां टाम ठाहियां थो ऐं उन में रखां थो स्ट्रॉबेरी। उन खां बाद में मां टीं टाम ठाहियां थो ऐं टीं टाम में मां रखां थो वनीला। सो मुंहिंजा 3 फ्लेवर्स अची विया। हाणे इहे सभई फ्लेवर्स सभिनी साइज़िस में आहिनि। सो चॉकलेट स्मॉल साइज़ में बि हूंदो, मीडियम साइज़ में बि हूंदो ऐं लार्ज साइज़ में बि हूंदो। स्ट्रॉबेरी बि स्मॉल में हूंदो, जीअं ही स्मॉल में, मीडियम में, लार्ज में हुयो। अहिड़े तरीक़े सां स्ट्रॉबेरी बि स्मॉल में बि हूंदो, मीडियम में बि हूंदो ऐं उन खां बाद में लार्ज में बि हूंदो। अहिड़े तरीक़े सां वनीला बि स्मॉल में बि हूंदो, मीडियम में बि हूंदो ऐं लार्ज में बि हूंदो। हितां पाण ॾिसी सघूं था त जेके टोटल मुमकिन नतीजा आहिनि उहे 9 आहिनि। सो असां अगरि हिन मीडियम साइज़ में चॉकलेट खे ॾिसूं त इहा बि हिकिड़ी असांजी पॉसिबिलिटी आहे या इम्कान आहे। अहिड़े तरीक़े सां अगरि हिन असां लार्ज खे ॾिसूं त इहो वनीला में असांजी पॉसिबिलिटी आहे या इहो बि हिकिड़ो इम्कान आहे। पर पाण हिन खे हीअं बि ठाहे सघूं था, जीअं मसलन मां हिन खे स्मॉल चवां थो ऐं हिन खे मीडियम चवां थो ऐं उन खां बाद में हिन खे लार्ज चवां थो। हाणे हर साइज़ में 3 फ्लेवर आहिनि। सो इन जे करे मां हिते स्मॉल में इहो रखी सघां थो त हिते स्मॉल में चॉकलेट बि आहे, स्ट्रॉबेरी बि आहे ऐं वनीला बि आहे। ही एस जेकी आहे उहा स्ट्रॉबेरी जी आहे, स्मॉल जी न आहे, हिनखे पाण खे भुलिणो न आहे। सो उन खां बाद में जेकॾहिं पाण मीडियम वारी साइज़ में अचूं त मीडियम वारी साइज़ में बि पाण वटि छा छा हूंदो? मीडियम में बि चॉकलेट हूंदो, पाण वटि स्ट्रॉबेरी हूंदो ऐं हे स्ट्रॉबेरी ऐं उन खां बाद में पाण वटि वनीला हूंदो। अहिड़े तरीक़े सां लार्ज साइज़ में बि चॉकलेट, स्ट्रॉबेरी ऐं उन खां पोइ वनीला हूंदो। हिन जॻह ते ही जेको मीडियम हुयो चॉकलेट फ्लेवर में केक, अगरि उहो असां हेठि ॾिसूं त उहो हिन जॻह ते हूंदो, मीडियम बि हूंदो ऐं उहो चॉकलेट फ्लेवर में बि हूंदो। सो हिन जॻह ते ही जेको आहे इहो साॻियो ई फ्लेवर आहे जेको पाण मथे सिलेक्ट कयोसीं।
हिन खे अंग्रेज़ी में ट्री डायग्राम चइबो आहे। सो ट्री डायग्राम जे ज़रिए पाण इहो सम्झी सघूं था त सैंपल स्पेस कीअं ठहंदी आहे या उनजो कॉन्सेप्ट या उनजी सम्झ कीअं आहे। पर ज़रूरी न आहे त पाण हमेशह ट्री डायग्राम जे ज़रिए ठाहियूं, पाण हिन तरीक़े सां बि ठाहे सघूं था। सो फर्ज़ कयो पाण वटि फ्लेवर कहिड़ा आहिनि, पाण वटि फ्लेवर आहे चॉकलेट, उन खां बाद में ॿियो फ्लेवर पाण वटि आहे स्ट्रॉबेरी। सो अॻियां पाण रखंदासीं स्ट्रॉबेरी, मां नंढिड़ो नंढिड़ो लिखां थो चॉकलेट सिर्फ़ु सी लिखां थो, उन खां बाद में ही स्ट्रॉबेरी ऐं उन खां बाद में वनीला। सो ही टे फ्लेवर आहिनि। ऐं अगरि असां साइज़ ॾिसूं त साइज़ असांजी हिकिड़ी स्मॉल आहे ऐं उन खां बाद में मीडियम आहे ऐं उन खां बाद में लार्ज आहे। सो इन जी अगरि मां हिकिड़ी टेबल ठाहियां हिन तरीक़े सां त इतां बि मूंखे सैंपल स्पेसिस जी ख़बर पइजी वेंदी। सो इन तरीक़े सां टेबल ठाहे बि असां सैंपल स्पेस ठाहे सघूं था या सम्झी सघूं था। सो ही मां टेबल ठाहियां थो, ही टेबल ठही वई। सो हाणे हिन जॻह ते अगरि मां ॾिसां त हिते चॉकलेट बि आहे ऐं साइज़ कहिड़ी त स्मॉल। सो स्मॉल कहिड़ो आहे इहो, स्मॉल चॉकलेट। सो सी फॉर चॉकलेट, तो मां हिते लिखंदुमि स्मॉल चॉकलेट। ऐं अहिड़े तरीक़े सां हिते छा आहे, इहो आहे स्ट्रॉबेरी ऐं कहिड़ो साइज़ छा अथसि, स्मॉल। सो स्मॉल स्ट्रॉबेरी हिन जॻह ते मौजूदु हूंदो, स्मॉल छा स्ट्रॉबेरी। इन खां बाद में पाण जेकॾहिं हिन जॻह ते अचूं त हिते पाण वटि स्मॉल आहे पर छा आहे वनीला। सो स्मॉल कहिड़ो आहे पाण वटि केक, स्मॉल साॻियो कलर खणा मां साइज़ जे लाइ त स्मॉल वनीला। सो वनीला ॿीहर मूंखे कलर खणणो पवंदो फ्लेवर जे लाइ। सो वनीला, सो ही आहे स्मॉल वनीला। अहिड़े तरीक़े सां मीडियम में बि इहे टई अची वेंदा फ्लेवर्स। सो साॻे तरीक़े सां वरी लार्ज में बि टई फ्लेवर्स अची वेंदा। सो मां सम्झां थो त अगरि पाण इन तरीक़े सां टेबल ठाहियूं था त इन टेबल जे ज़रिए बि पाण सम्झी सघूं था त पंहिंजो सैंपल स्पेस कीअं ठहंदो या पंहिंजा जेके मुमकिन आउटकम्स आहिनि या मुमकिन नतीजा आहिनि उहे कहिड़ा हूंदा। इन खां पोइ पाण हिकिड़े ॿिए तरीक़े सां बि सैंपल स्पेस खे ॾिसी सघूं था। सो फर्ज़ कयो मां हिते वठां थो फ्लेवर, चॉकलेट न फ्लेवर। सो हिते वठां थो मां फ्लेवर ऐं हिते वठां थो मां साइज़, छा साइज़। सो हाणे मां ॾिसंदुसि त मूं वटि फ्लेवर्स कहिड़ा आहिनि। सो फ्लेवर मूं वटि आहे चॉकलेट, चॉकलेट जे लाइ मां सी रखां थो, हे ॿियो बि सी रखां थो ऐं हे टियों बि सी रखां थो, छाकाणि त मूं वटि जेको इहो चॉकलेट आहे उहो टिनि साइज़िस में मौजूदु आहे। सो हिकिड़ो स्मॉल में, हिकिड़ो मीडियम में ऐं ॿियो लार्ज में। अहिड़े ई तरीक़े सां जेको बेकरी ते ॿियो फ्लेवर आहे उहो आहे स्ट्रॉबेरी जो। सो सी न एस, स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी, हे बि एस स्ट्रॉबेरी। हाणे इहो बि स्मॉल साइज़ में मौजूदु आहे, मीडियम साइज़ में ऐं लार्ज में। इन खां पोइ पाण वटि टियों फ्लेवर आहे पंहिंजो वनीला। सो हिते लिखंदासीं वनीला, मां कलर चेंज कयां। सो ही वनीला, हे ॿियो वनीला ऐं टियों वनीला। ऐं वनीला बि पाण खे स्मॉल में बि मिलंदो, मीडियम में बि ऐं लार्ज में मिलंदो। सो हितां बि असांखे नज़रे थो त 9 पॉसिबल आउटकम्स आहिनि या 9 मुमकिन नतीजा आहिनि जेकॾहिं असां वटि टे फ्लेवर्स में केक मौजूदु आहे ऐं टिनि साइज़िस में मौजूदु आहे त। सो जॾहिं बि असांखे सैंपल स्पेस ठाहिणी हूंदी त असां डेटा खे ॾिसंदासीं जेको असांखे मवाद मिलियल आहे सवाल में, ऐं उन खां बाद में पाण मुख़्तलिफ़ तरीक़नि सां यानी ट्री वारे तरीक़े सां, टेबल वारे तरीक़े सां या पोइ हिन तरीक़े सां जेको थर्ड वन यानी आख़िरी जेको टियों नंबर इस्तेमालु कयोसीं उन तरीक़े सां बि ॾिसी सघूं था त सैंपल स्पेस असांजी कीअं ठहंदी। सैंपल स्पेस खे ठाहिण या उनखे सम्झण खां पोइ इहो ज़रूरी आहे त इहो सम्झजे त सैंपल स्पेस छाजे लाइ हूंदी आहे। सो जॾहिं बि असांखे सवाल में मवाद मिलियल हूंदो आहे त कंहिं ख़ासि कंहिं शइ जो असांखे इम्कान मालूम करणा हूंदा आहिनि त बाबा हिन में हिन जी प्रोबेबिलिटी केतिरी आहे। सो उहो जेको इम्कान मालूम करण जे लाइ ज़रूरी हूंदो आहे त असांखे टोटल या जेके कुल इम्कान आहिनि उन्हनि जी ख़बर हुजे। सो कुल इम्काननि जी ख़बर असांखे कंहिंमें पवंदी आहे, सैंपल स्पेस में ख़बर पवंदी आहे। अच्छा, जॾहिं असां ॿिनि शयुनि खे ॾिसी करे सैंपल स्पेस ठाहींदासीं, जीअं हिते पाण फ्लेवर ऐं साइज़ खे ॾिसी करे सैंपल स्पेस ठाहीसीं, त इन क़िस्म जी सैंपल स्पेस खे पाण चवंदा आहियूं कंपाउंड सैंपल स्पेस। सो कंपाउंड सैंपल स्पेस उन सैंपल स्पेस खे चइबो आहे जॾहिं असां ॿिनि शयुनि खे ॾिसूं ऐं जॾहिं असां सिर्फ़ु हिकिड़ी शइ खे ॾिसूं त पोइ असां हुनखे चवंदा आहियूं सैंपल स्पेस। उमीद थो कयां त ही मौज़ूअ तव्हां सम्झी विया हूंदा।